नवदेरो में सिंध नौजवान इतिहाद पारां कश्मीर वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली करी वई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मासूम नियाणियुनि सां जिन्सी वेशीपण वारनि वाक़िअनि खे रोकण लाइ हुकूमत खे असराइतो कानून जोड़णु घुरिजे। खे ॿुधायूं पिया नवदेरो मां सिंध नौजवान इतिहाद पारां कश्मीर वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली करी वई। नवदेरो मां नूर मोहम्मद सुमरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, मासूम न्याणी अलीशा ऐं संदसि अमड़ खे वहशी दरिंदगीअ जो निशानो बनाइण वारे अमल ख़िलाफ़ नवंदरो में सिंध नौजवान इतिहाद पारां हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी अलाह वारे चौक ते पहुची मुज़ाहिरीन धारणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अब्दुल गफूर चाडियो, रिज़वान, आमिर सुमरो, मज़हर शेख ऐं ॿियनि चयो त मासूम नियाणियुनि सां जिनसी वहशीपणे वारनि वाक़िअनि खे रोकण लाइ मुल्की सरकार असराइतो कानून न जोड़ियो आहे ऐं नई जोगा क़दम खयां आहिनि, जंहिंसां अहिड़नि वाक़िअनि खे रोके नथो सघिजे। उहो ई सबबु आहे जो रोज़ अहिड़ा नवां वाक़िआ पेश थी रहिया आहिनि। मुज़ाहिरीन हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त मासूम अलीशा ऐं संदसि अमड़ सां ज़्यादती कंदड़ जवाबदारनि खे तकड़ियूं ऐं इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि। जी ताहिरा, महिरबानी जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ। नवदेरो में सिंध नौजवान इतिहाद पारां कश्मीर वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली करी वई आहे।